अस्सलाम वालेकुम। अॼु वरी हिकिड़ो नओं क्राफ्ट जो आइडिया खणी आई आहियां मां तव्हांजे लाइ। असां अॼु ही डेकोरेट कंदासीं शीशे जूं बोतलूं। आज फिर एक अच्छा सा नया सा क्राफ्ट का आइडिया है। ये ग्लास बॉटल्स जो हैं ये हम करेंगे डेकोरेट। इस तरह की बोतलें जूस में, डिफरेंट ड्रिंक्स में आती हैं, तो मैं इनको संभाल के रखती हूँ। ठीक है, सो ही सेम शेप में आहिनि, पर ॿ जेके आहिनि थोड़ी वॾी साइज़ जूं आहिनि, हीअ हिकिड़ी जेका इन्हनि खां नंढी आहे। हीअ मां इन्हनि जो टिनी जो सेट ठाहींदमि हिकिड़ो। ऐं घर सजाइण जे लाइ ज़रूरी कोन्हे त असांखे क़ीमती ऐं महांगियूं शयूं हुजनि। पंहिंजे हुनर सां, पंहिंजे डिफरेंट आइडियाज़ सां असां अहिड़ियुनि पुराणियुनि शयुनि खे रिसाइकिल करे बि घणो कुझु क्रिएट करे सघूं था। सो इन जे लाइ असांखे अॼु वारे आइडिया लाइ, अॼु वारे क्राफ्ट लाइ असांखे खपे कुझु रंगीन सूतलियूं। मूं वटि सूतलियूं आहिनि, इन करे मां इहे सूतलियूं यूज़ कंदमि। ऐं तव्हां काई बि कलर्ड डोरी इस्तेमालु करे सघो था। त मां अॼु खणां थी हिन जे लाइ ही पर्पल, लाइट पिंक ऐं लाइट ब्लू। टे मुंहिंजूं बोतलूं आहिनि, त मां हिननि खे इन्हनि टिनि कलर सां जेको आहे सजाईंदमि। उनखां अलावा असांखे कुझु पेंट्स बि खपंदा। पेंट करण जे लाइ असांखे जेको आहे ब्रश जी ज़रूरत कोन्हे, बल्कि असांखे खपनि कुझु कॉटन बड्स ऐं हिकिड़ो नंढो डॉट ठाहिण वारो कोई टूल। ठीक है, ये हमें जो है डोरियाँ चाहिए। आप कोई भी रंगीन डोरी, ऊन ले सकते हैं, लेकिन इसका रिज़ल्ट ज़्यादा अच्छा आता है, लेकिन काम किसी भी डोरी से चल जाएगा। उसके लिए हमें कुछ ये पेंट्स भी चाहिए। एक्रिलिक पेंट्स है मेरे पास डिफरेंट कलर के। वो किस कलर के चाहिए वो फिर जब हम आगे काम करेंगे तो आपको पता चल जाएगा। कॉटन बड्स चाहिए हमें पेंट को यूज़ करने के लिए। और उसके साथ ये एक टूल है, किस तरह दिखाऊं, इस तरह। ये देखिए, ये मैं पहले भी बार बार शेयर कर चुकी हूँ कि ये मैंने बनाया था एक टूथपिक में एक मोटा सा मोती डाल के। बहुत बड़ा मोती नहीं है यकीनन, जितना कॉटन बड पे कॉटन लगा हुआ है उससे बहुत छोटा है। इसको मैंने इसके साथ चिपका लिया ग्लू के साथ, और इसके साथ मैं डॉट्स बनाती हूँ। ये बहुत दफ़ा मैंने शेयर किया हुआ है। तो ये एक डॉटिंग टूल हमें चाहिए, और उसके साथ ये ग्लू हमें चाहिए होगी। कोई भी क्राफ्ट ग्लू आप ले सकते हैं, मैं हमेशा ये ग्लू यूज़ करती हूँ, तो हमें इसी की ज़रूरत पड़ती है। ठीक है, तो सबसे पहले हम शुरू करेंगे। ये जितनी बॉटल्स हैं इन सबको हम डिफरेंट कलर्स के साथ इतना इतना हिस्सा कवर करेंगे, रैप करेंगे। ठीक है, ही जेके भी बोतलूं आहिनि, टे बोतलूं आहिनि ऐं मूं टे कलर्स खया आहिनि, त हिननि खे असां हेतिरो हेतिरो पार्ट, 2 आङिरियूं, तक़रीबन 1.5 इंच 2 इंच, ठीक है, असां हिन खे कवर करे वेंदासीं हिननि कलर्ड सूतलिन सां। ऐं हीअ ग्लू असां यूज़ कंदासीं। सो कयूं था बिस्मिल्लाह। सभिनी खां नंढी बॉटल, तव्हां सेम साइज़ भी खणी सघो था। बॉटल जो शेप कोई भी हुजे, इन सां को फ़र्क़ु नथो पए, लेकिन इस तरह की लंबी बोतलें होनी चाहिए। ठीक है, सो बोतलन जो शेप त कहिड़ो बि हुजे। तव्हां वटि जीअं केचप जूं ख़ाली थींदियूं आहिनि बोतलूं, डिफरेंट सॉसिस जूं थींदियूं आहिनि, त उहे तव्हां रखी सघो था। त मूं वटि इतफ़ाक़ सां हे टे हिकु जहिड़ियूं आहिनि। ये भले नंढी आहे पर सेम शेप में आहे, त मां इहो ई खयों आहे। इसको मैं रैप करूँगी अब पिंक के साथ। ठीक है, सो पिंक सां हिन खे कंदमि मां रैप। पहले तो एक हम लाइन बना लेंगे प्रॉपर। ये ॾिसो, ऐं हाणे असां हिन खे ईअं रैंडम ग्लू हणंदासीं डिफरेंट जाइनि ते, ऐं हिन जो हेठियों सॼो पार्ट असां वेड़े वेंदासीं। अब इसको इसी तरह रैंडमली हम लगाते जाएंगे ग्लू। पूरे पे लगाना ज़रूरी नहीं है। और फिर इसको इस तरह से हम करीब करीब लिपेट के पूरा कवर कर देंगे। ठीक है, सो ही असांजो तरीक़ो थींदो। अहिड़ी तरह मां हिननि टिनिन खे बोतलनि खे वेड़े वेंदमि। इसी तरह मैं इनको पूरा कवर कर लूँगी। कोई मुश्किल काम नहीं है, आसान आहे बिल्कुलु, तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। ऐं जिते बि ॾिसो त हिननि में गैप अचे त कोशिशि करे हिननि खे तव्हां हथ सां भरसां भरसां फिक्स कंदा वञो। अगर ये आपको लगे कि थोड़ा सा जो डोरी है ये एक दूसरे से दूर जा रहे हैं इसके बल, तो आप इसको हाथ से इस तरह फिक्स कर सकते हैं। तो ईअं मां हिन खे टिनी खे मां इहो वेड़े वेंदमि। ॾिसो, हिननि टिनी बोतलनि खे मां वेड़े छॾियो, ऐं ब्लू जेको कलर हो मां उहो चेंज कयो आहे। मूंखे ईअं पियो लॻे त ब्लू हिननि ॿिन्ही सां थोरो डल पियो लॻे, इन करे मां जेको आहे हिननि सां येलो रखियो।
किया ता बुधाइजो। ठीक है, तो मुझे लग रहा था कि ब्लू जो है वो थोड़ा सा डल सा लग रहा है, तो मैंने इस तरह से येलो के साथ उसको चेंज कर दिया। अब ये इनको मैंने रैप कर दिया है। ठीक है, इन्हनि बोतलनि खे मां रैप कयो आहे। हीअ नंढी बोतल आहे, इन जो इन करे मां थोरो हिसो घटि रैप कयो आहे, हुननि जो थोरो मां वधीक कयो आहे, पर इन सां कोई फ़र्क़ु नथो पए। हाणे असां कंदासीं हिननि ते पेंटिंग। अच्छा, असांखे पेंटिंग जे लाइ ब्रश न खपे, पर असांखे कलर मिक्सिंग जे लाइ ब्रश खपे। ठीक है, पेंटिंग के लिए तो हमें ब्रश नहीं चाहिए, लेकिन कलर को मिक्स करने के लिए हमें ब्रश चाहिए। येलो जो है मेरे पास बहुत डार्क है, तो मैं इसको लाइट करने के लिए इसमें थोड़ा सा वाइट मिक्स करूँगी। ठीक है, असांखे पीलो खपंदो, पीली बॉटल जे लाइ। अच्छा, कलर्स असांखे उहे ई खपंदा जेके असांजे डोरियुनि जा रंग आहिनि। जो हमारी डोरियों का कलर है वही कलर हमें चाहिए डॉट्स बनाने के लिए, पेंटिंग के लिए। तो इसमें मैं डालूँगी थोड़ा सा वाइट, ज़रा सा, ताकि पीले का जो शेड है वो थोड़ा सा हल्का पीला बने। ठीक है, तो ब्रश असांखे पेंटिंग लाइ बिल्कुल भी न खपे। ब्रश असांखे खपे सिर्फ़ु कलर मिक्सिंग लाइ। हिनखे असां मिक्स कंदासीं त जीअं जेको येलो आहे उहो थोरो हल्को थी वञे। हे इलाही ब्राइट आहे। कोशिश करके शेड हम ऐसा ही बनाएंगे जैसी हमने डोरी लगाई है। 100% ना भी बने तो काफ़ी परसेंट तक वो सही मैच हो जाएगा। ठीक है, सो असां कयूं था हिनखे हाणे यूज़। कॉटन बड खणंदासीं पहले तो लेंगे हम कॉटन बड, उसको डिप करेंगे और हम इस पे डॉट्स बनाएंगे करीब करीब थोड़े थोड़े से फासले पे। ठीक है, ही तमाम आसान तरीक़ो आहे, कोई नओ सीखण वारो भी करे तो सके। अगर आप सीख रहे हैं अभी, तब भी आप इसको अप्लाई कर सकते हैं। ये बहुत आसानी से आप इससे काम कर सकते हैं और ये बेस्ट इसका रिज़ल्ट आता है हमेशा। अगर हम ब्रश से डॉट्स बनाएंगे तो वो थोड़ा सा मुश्किल हो जाता है। ठीक है, सो जो सिखंदो भी हुजे नहीं मां, उन जे लाइ भी ये हिकिड़ी ज़बरदस्त शइ आहे, ज़बरदस्त टेक्निक आहे। हाणे ही ॾिसो, ही असां कुछ जेके डॉट्स हिन ते कढिया आहिनि। किसी के बीच में अगर पेंट थोड़ा कम आया है तो उसको आप दोबारा लगा सकते हैं। ठीक है, ॿीहर चेक करे वठिजे। हमेशा इसको लगाने के बाद चेक कर लें कि अगर कहीं पे पेंट थोड़ा कम लगा है तो आप उसको दोबारा लगा सकते हैं। ठीक है, हाणे ही रखंदासीं। हिकिड़ो साइड असांजो यूज़ थी वियो येलो में, अञा ॿियो साइड असां ॿिए कंहिं कलर में यूज़ करे सघूं था। ऐं हाणे मां खणंदमि पंहिंजो ही डॉटिंग टूल जेको मां ठाहियो हो। ये छोटा सा जो मैंने बनाया था एक टूल, इसके साथ अब हम छोटे डॉट्स बनाएंगे। इनके जो गैप्स हैं उसको फिल करेंगे। ठीक है, कुछ नंढा डॉट्स असांखे हिन जे विच में ठाहिणा आहिनि, कुछ जायूं असांखे फिल करणियूं आहिनि। ऐं इहो ॾिसिजो त अगरि सही डॉट नथो लगे, किथे कलर पूरो नथो अचे, तो उनमें तव्हां ॿीहर भी हणी था सघो। तो ये झिलमिल करता हुआ बहुत खूबसूरत सा जो है डेकोरेटिंग बॉटल का ये आर्ट हमारे सामने होगा। ठीक है, सो अड़ी शयूं उछलाईंदा न कयो, ये शयूं तव्हां बिल्कुल यूज़ कयो, इन्हनि सां पंहिंजे घर के सजायो। ऐं ये जेको तव्हां ठाहींदव इहा शइ कंहिं ॿिए वटि कोन हूंदी, सिर्फ़ु तव्हां वटि हूंदी, तव्हांजो फ़ख़्रु हूंदो इहो। मां त हमेशह इन शइ जी क़ाइल आहियां त घर के सजाइण जे लाइ पैसे जी एॾी ज़रूरत न हूंदी आहे जेॾी सलीके जी ज़रूरत हूंदी आहे। यानी पंहिंजे बजट में रही घटि ख़र्च में भी असां कुछ न कुछ सुठो करे था सघूं। ये ॾिसो हिते थोड़ो दाग लगी वियो, तो मां उनखे कॉटन बड सां ही साफ़ थी कयां। ज़रा सा फैल गया मेरा ये, तो मैं इसको कॉटन बड के साथ ही साफ़ कर रही हूँ। तो ये एक बेस्ट जो है वे है। ठीक है, सो ईअं असां टिनी बॉटल्स से असां ये कढी वेंदासीं डॉट्स। ऐं तव्हां ॾिसंदव त हिन जो फाइनल रिज़ल्ट केॾो बहितरीन थो ठहे। ऐं हिन में असां प्लांट सजाईंदासीं, मनी प्लांट विझी सघूं था, या ॿियो कोई भी अहिड़ो प्लांट जेको पानी में सर्वाइव करे सके। ठीक है, आप इसमें मनी प्लांट डालें या कोई भी ऐसा प्लांट जो कि पानी में सर्वाइव कर ले। बहुत सारे ऐसे प्लांट्स हैं
जेकॾहिं तव्हांखे प्लांट्स जो शौक़ु आहे त तव्हांखे ऑलरेडी ख़बर हूंदी त कहिड़ा कहिड़ा प्लांट्स पाणीअ में लॻी वेंदा, पर जेकॾहिं तव्हांखे ख़बर न आहे त तव्हां नर्सरी तां बि पुछी सघो था। जिनके पास ऑलरेडी प्लांट्स हैं वो तो जानते हैं सब कि कौन कौन से प्लांट्स जो हैं वो साए में रखने के हैं या पानी में रखने के हैं, और नहीं हैं तो आप नर्सरी से पूछ के ले सकते हैं। ठीक है। सो ये हिकड़ी असांजी बॉटल थी वही तैयार। इसको पूरा नहीं भरना, बस तकरीबन उतने हिस्से पे हमने पेंट करना है जितने हिस्से पे हमने सुतली या डोरी जो है वो लिपेटी है। ठीक है। जेतिरे हिस्से ते असां डोरी वेड़ी आहे बस ओतिरे ई हिस्से ते असांखे डॉट्स ठाहिणा आहिनि, सन्हा ऐं थुल्हा। त हीअ हिकिड़ी असांजी बॉटल जेका आहे रेडी आहे। ऐं हाणे जेको आहे मां हिनखे धोईंदमि, हिन पंहिंजे डॉटिंग टूल खे ऐं ब्रश खे बि धोईंदमि ऐं वरी असां पेंट जो ॿियो शेड ठाहींदासीं। ॾिसो ही मां धोई आयमि। ये मैंने अपना डॉटिंग टूल जो है वो भी धो लिया और ब्रश भी धो लिया। इसकी कीमत कुछ नहीं है, एक मोती, एक टूथपिक और इतनी ज़रा सी ग्लू, लेकिन इसकी अहमियत बहुत ज़्यादा है, इसका काम बहुत ज़्यादा है, इसलिए इस तरह की चीज़ें जो है वो बहुत यूज़फुल होती हैं। अब मैं बना रही हूँ पिंक कलर। ठीक है। थोड़ा सा हम पिंक बनाएंगे ताकि मैं इस छोटी वाली बॉटल को भी पेंट कर सकूँ। वाइट लेंगे और उसमें हम डालेंगे ज़रा सा रेड, बहुत थोड़ा सा रेड। देख लीजिएगा, इतना सा, ये भी ज़्यादा है। ठीक है। सो ही पिंक शेड असां पहिरियों ठाहींदासीं। अच्छा, मिक्स करने के बाद हम ये देखेंगे कि अगर इसमें और पिंक डालना है या और वाइट डालना है उसको हम अपने हिसाब से सेट कर सकते हैं। ये बिल्कुल अहिड़ो ई शेड ठहियो आहे, सही आहे। सो असां हाणे हिनखे पेंट कंदासीं टूथपिक सां। शुरू था कयूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इसका भी जितना हिस्सा हमने जो है लिपेटा है सूतली को, उतना ही हिस्सा हम इसका पेंट करेंगे। ठीक है। सो अहिड़ी तरह सां हिन सॼे खे मां पहिरियों थुल्हा थुल्हा हिन सां कॉटन बड सां डॉट्स हणी वेंदमि ऐं पोइ हुन मोती वारे टूल सां हिन ते मां डॉट्स हणंदमि। ये कंप्लीट करने के बाद मैं आपको दिखाती हूँ कैसा लग रहा है। देखो ये पिंक भी रेडी थी गई। इस पिंक पे भी मैं डॉट्स बना चुकी हूँ, इसको भी रखते हैं साइड पे। अब हम बनाएंगे ये पर्पल शेड। पर्पल शेड बनाने के लिए ये हमें यही कलर्स चाहिए, थोड़ा सा वाइट, बहुत थोड़ा सा रेड, और उसमें हम डालेंगे ज़रा सा ब्लू। तो हम बनाएंगे इसका पर्पल शेड। ठीक है। सो ही ॾिसो, ही तव्हां सां मां इन करे थी शेयर कयां त हर कंहिंखे ये डिफरेंट शेड्स ठाहिण जो आइडिया न हूंदो आहे। हिन ब्रश खे मां साफ़ नथी कयां छो त हिन में ऑलमोस्ट इहे ई कलर आहिनि जेके असां विझंदासीं। डर डर के मैं इसको दबा रही हूँ कि ऐसा ना हो कि पूरा ही एकदम से आ जाए, और यही आप लोगों ने भी करना है। ये देखिए, ज़रा सा मैंने इसमें ये ब्लू डाल दिया है और इतना सा ही हम इसमें डालेंगे रेड, ताकि हमें लाइट पर्पल जो है वो कलर मिल सके। ये देखिए। ठीक है। ये बिल्कुल थोरो असां हिन में रेड खयोंसीं, हिनखे मिक्स था कयूं हाणे, ऐं पोइ असां ॾिसूं था त असां वटि कहिड़ो कलर थो अचे, कहिड़ो शेड थो ठहे असां वटि। पर्पल, लाइट पर्पल, कासनी कलर प्रॉपर ठहे थो या नथो ठहे। ठीक है। सो इहो जॾहिं कमु कंदो रहिबो आहे न त आइडिया थी वेंदो आहे त कहिड़ो कलर असां कीअं था ठाहे सघूं। सो ही अगर 100% न भी ठहंदो त कुछ न कुछ परसेंट त ज़रूर ठही वेंदो। सही है। ॾिसो ही काफ़ी हद ताईं क्लोज़ आहे इन शेड जे। एक्सपर्ट न आहियां मां, पर मां तजुर्बा करे करे बसि एतिरो सिखी वई आहियां त ईअं थी सघंदो आहे। ठीकु आहे। सो हिन किते बि असां ईअं ई डॉट्स कढंदासीं पहिरियों कॉटन बड सां वॾा वॾा, हीउ ॾिसो, ऐं पोइ असां हुन नंढे टूल सां नंढा नंढा डॉट्स हिन जे विच में कढंदा वेंदासीं।
ही ॾिसो, ही पर्पल बॉटल भी जेका असांजी रेडी थी वई। अहिड़ी तरह सां ही टई बॉटल्स जेके आहिनि उहे असांजूं तयार आहिनि सजाइण जे लाइ। ऐं इन में प्लांट विझूं तॾहिं बि ठीकु आहे, जेकॾहिं प्लांट न विझूं तॾहिं बि तव्हां ॾिसंदव त हिन जो जेको लुक आहे उहो ॾाढो ख़ूबसूरत आहे। पंहिंजे कंहिं बि कलर कॉम्बिनेशन सां, पंहिंजी डेकोरेशन जे हिसाब सां तव्हां डिफरेंट कलर्स में पेंट करे सघो था। ऐं ज़रूरी कान्हे त सेम इहो ई शेप हुजे तव्हां वटि बॉटल जो। कहिड़े बि शेप जूं बोतलूं तव्हां जेका आहिनि अहिड़े नमूने सां डेकोरेट करे सघो था। सो हिन महिल मूंखे हिननि खे टाइम ॾियणो आहे सुकण जो, छो त ही आलियूं आहिनि। फ़िलहाल मां हिननि में प्लांट नथी विझी सघां, ठीकु आहे। हिननि जो फाइनल लुक इनशाला तव्हां थंबनेल में ॾिसंदव हिन वीडियो जे मथां। सो मूंखे ज़रूरु ॿुधाइजो तव्हांखे ही क्राफ्ट जेको आहे कीअं लॻो आहे, तव्हांखे आइडिया कीअं लॻो। मूंखे उम्मीद आहे तव्हांखे पसंदि ईंदो। अगर आपको अच्छा लगा हो तो आप ज़रूर मेरी वीडियो को लाइक करें, शेयर करें, कमेंट करें और मेरे चैनल को सब्सक्राइब करें, ताकि मुस्तकबिल में भी इस तरह की और जो चीज़ें मैं बनाऊंगी वो आप देख सकेंगे। हमेशा चवंदी आहियां प्यार सां कमु कयो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। इंशाल्लाह कंहिं ॿी कम जी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाही।